जेके दोस्त बीठा आयो मुझी गाल समझो था वेही रहो वेहो त हवा लगे सब दोस्त वेही रहो सामो वाला दोस्त भी वेही रहो अल्हम्दुलिल्लाह हिन दरबार शरीफ से हर इस्लामी महीने जो बियो जुमे लिबास का अद में मुहम्मदी महफिल थींदी है हर महीने ते परे परे का दोस्त ईंदा है जेके हुजूर अलैहि सलाम जी मोहब्बत अल्लाह जे जिक्र जी दौलत हासिल करना है ई फैज़ है तो मुझे मुर्शिद कामिल जो फैज़ है अल्हम्दुलिल्लाह बिना देर जे आओ हिन सुहनी तकरीब के खुसूसी किताब आई दुआ जे लाए दस्त बस्त गुजारिश करनिस पंजे मुर्शिद मुरब्बी हादी रहबर हुजूर जिक्र आलम दिलवर साईं जी खिदमत में पाण तवाई असा जे दिलन के पंजे नूरी निगाह सा विलायत जी ज़बान सा तवाजा असा जा कटल कल्ब मुनवर कंदा सब दोस्त पंजे दिलन के हाजिर कयो इंशाअल्लाह ताला अल्लाह जे वली जी ज़बान होंदी आई सोने हुसैन जो जिक्र होंदो सलात शरीफ अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझे प्यारा दोस्तों भाइयों अल्लाह तबारक व तआला इन महफिल में असा जो अचण वेहण बुधण बुधाइण पंहिंजे दर दर्शन कबूल फरमाए। इन आस्थाने के अल्लाह ताला क़यामत ताईं वसंदड़ आबाद ऐं फैज़ सां भरपूर फरमाए। अल्लाह जे पाक कलाम मझां जेकी लफ्ज़ मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कया आहिनि इन्हनि लफ्ज़नि में अल्लाह ताला मदीने वारे साईं जे घराणे जी पाकीज़गी ऐं शान बयान कई। सुभान अल्लाह। मुझो मदीने वारो साईं इज्जत ऐं अज़मत ऐं शान वारो तो मुस्तफा के निस्बत में जेकी शख्सियतूं अची वियूं उहे बि इज्जत वारियूं मान वारियूं मर्तबे ऐं मक़ाम मदीने वारे साईं जा अहल बैत घर वारा उहे बि इज्जत अज़मत वारा मुस्तफा जे दर वारा यानी असां सुभान अल्लाह। हिकड़ा घर वारा ॿिया दर वारा निस्बत बिनी दी मदीने वारे साईं साहे इन जे करे आल बैत भी शान वारा ता असहाबी भी शान वारा। सुभान अल्लाह।
पंज जन पाक भी शान वारा त चार यार भी शान सभई सुभान अल्लाह कोन था जो खुदा कंदो सदाई खुश हूंदो इन्नमा युरीदुल्लाह अल्लाह इहो ही चाहे थो अल्लाह जो इहो ही इरादो आ मालिक केड़ो जो इरादो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन्नमा युरीदुल्लाह बस अल्लाह इहो ही चाहे थो मौला छा थो चाहे लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत ए नबी जे घर वारो अल्लाह इहो चाहे थो त तव्हां खां हर नापाकाई के परे करे वयो तहरकुम ततहीरा तव्हां खे एड़ो पाक बनाए जीअं पाकाई जो हक़ हो इंसानन में कमियूं भी थींदियूं आहिनि कोताहियूं भी थींदियूं आहिनि माण्हू आहे इंसान आहे ऐब भी थींदा आहिनि अल्लाह तो फरमाए त नबी जे घराणे खे मां रब थो चयां त अहिड़ो पाक कयां न कमी न कजी न कोताही न ऐब न नुक्स कुझु बि न हुजे पाक ई पाक अल्लाह जो शान आ इन्नमा अमरुहु इज़ा अराद शयअन अन यक़ूल लहू कुन फयकून अल्लाह जॾहिं बि कंहिं शइ जो इरादो कंदो आहे न रुॻो चवंदो आहे कुन थी पओ उहा शइ थी पवंदी हाणे अल्लाह इरादो कयो त नबी जे बचन खे नबी जे घराणे खे पाक कयां त पाक थी विया नबी जो घराणो चो पाक सोने नबी जो घराणो पाक पाकन पाक उन्हनि में को ऐब कोने नुक्स कोने कमी कोने जेको उन्हनि में ऐब ॾिसे उहो पाण कंदो आहे पाण ख़लीज़ आहे पाण पुछड़ो आहे मोहम्मद मीर जो घराणो सुभान अल्लाह हज़ीने गाल दे गंढ ॾिजो सुभान अल्लाह चवंदा हे पंहिंजी गाल ते गंढ ॾेई ॾिजो आहे चवंदा बस इन गाल ते गंढ ॾेई ॾिजो त मोहम्मद मीर जो घराणो पाक हे क़ुरान जो ऐलान आहे हे रब जो फरमान आहे ही अल्लाह जो फ़ैसिलो आहे हाणे अॼु हिकिड़ो मुल्लो डांडा ते पलचण वारो वो जो नबी जे घराणो तव्हां कीअं था पाक चओ ये पाक न आहिनि हिन में ही ऐब आहे ही नुक्स आहे ही कची आहे ही कमी आहे चईसि कमीना तूं पाण कंदो ही मुस्तफा जो घराणो बेशक आया रहा हिकिड़ो मुल्लो हिन दौर जो मुल्लो आहे उहो चए थो त इमाम हुसैन खां ज़ियालत न खुलो हुयो चओ अस्तग़फिरुल्लाह चओ अस्तग़फिरुल्लाह हिकिड़ो मुल्लो आहे हिन दौर जो पंजाब में वेठो आहे चेहरो जाॻंदो ऐं माण्हू हुन जे पुठियां आहिनि उहो मुल्लो चए थो त इमाम हुसैन खां यज़ीद भलो आहे फितना तो थींदा अल्लाह जो ऐलान आहे त लअम्ल अन जहन्नम दोज़ख खे ज़रूर भरींदुसि जहन्नम खे भरींदुसि जहन्नम खे केर भरींदा भरी जे दोज़ख जा भरणो आहे अल्लाह जो ऐलान आहे त अम्ल अन ज़रूर बिल ज़रूर भरींदुसि जहन्नम वॾो आहे जे न भरबो न पोइ इन्हनि जा बदन छिके वॾा कंदो इन जा बदन ईंदा दोज़ख में जीअं माण्हू सुॼंदो आहे न सुॼी पवंदो आहे हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजी बाटी 3 फुट आहे जेॾीमहिल सुॼंदो आहे त 4 फुट बि थी पवंदो आहे तव्हां ॾिठो आहे न ईअं माण्हू सोज थींदी आहे इन्हनि जे बदननि खे जहन्नम में रब थोल ॾींदो सोज ॾींदो पर केतिरी जो उन्हनि जी हिकिड़ी जेका हीअ हौड़ आहे न इहा उहद जबल जहिड़ी थींदी
जे होड़ ओद जड़ी हुंदी त जिस्म केडो वडो हुंदो पो इनन के विझंदो बाह में मोहम्मद मीर जा दुश्मन मुस्तफा जे बच्चन जा दुश्मन अहल बैत जा दुश्मन इमाम हुसैन जा दुश्मन इमाम ज़ैनुल आबिदीन जा दुश्मन इनन के विझंदो दोज़ख में इनन जो बदल कंदो बदलो सजा है जो मोहम्मद मुस्तफा के घराने में जन उन्हनि जी पाकाई मनी ईमान आंदो उन्हनि खे नबी जे घराने से गदाए रब जन्नत में दाखिल अल्लाह जो शुक्र असां सब सुन्नी ईमान वारा मुस्तफा के भी मञो मदीने वारे जे घराने के भी मञो हाणे इहा आयत जंहिंमें अल्लाह फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत ए आल बैतो ए नबी जे घर वारो अल्लाह ताला के पाक बनाने जो इरादो करे छडियो सुभान अल्लाह ये केर जन के अल्लाह ताला पाक कयो ये केर हदीस पाक में आ इमाम अहमद रिवायत आंदी आ नज़लत फी खम्स ये आयत 5 शख्सियतों के बारे में नज़ल सुभान अल्लाह घणी शख्सियत मदीने वारो साईं मौला अली खातून जन्नत इमाम हसन इमाम हुसैन ये थी व्या इन जे करे जे बुआ पंज तन समझो ये पंजन पाक जो अल्लाह ताला जानो इनन के पाकीज़गी जो ऐलान अल्लाह पाण करे सुभान अल्लाह बड़ी बड़ी महान शुरू की चई साढ़े चई चई व्यापारी जो चई आए अल्लाह पंहिंजे कुरान में पाण पहली पाक ज़ात मुझे दिल पर मोहम्मद करीम जिया मदीने वारे साईं जी ज़ात में न को गए आदमिया न को नुक्सवा जेको नबी के जिन वांगुरु समझे पाण खे नबी वांगुरु समझे या हजारन में सरदार सरदार
जे हुस्न के रब 10,000 पर्दन में लाए धरती ते जाए सुभान अल्लाह यो जे मक्के में मिलदी मदीने रे हिजरत थी ओहद में बदर में खंदक में खैबर में मोहम्मद मीर हलियो घुमियो 70,000 नूर जा पर्दा हुया जे उहे पर्दा हटन त साहब के सुरत न हुई जी अख में मचाल न हुई जो मोहम्मद मुस्तफा जो हुस्न सके बर्दाश्त सुभान अल्लाह जो मुझे सुनो यार 1000